हर शहरी जो हक़ आहे। पर पाकिस्तान के अंदर बदकिस्मती तो अड़ो अलमियो है तो हिते जो गवर्नमेंट सेक्टर जो ॿारनि खे तालीम ॾियण में मायारी तालीम ॾियण में ख़ासि करे बुनियादी जो असांजो ख़ासि करे सिंध में जो प्राइमरी सेक्शन आहे उहो त सफ़ा बि तबाह आहे। उनखे फिलअप करण जे लाइ जेको प्राइवेट सेक्टर आयो आहे अॻिते उनजी असां हौसला अफ़ज़ाई कयूं था पिया ऐं बहितर सम्झूं था पिया त इन तां असांजो नओं नसल जेको आहे उहो बहितर जेको आहे रस्ते ते गामज़न थींदो। कोशिश इहा तव्हांजी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हक़ीक़त इहा आहे त माना जेको तालीम जेका आहे उहा प्राइवेट थींदी न आहे। तालीम जेका आहे उहा गवर्नमेंट जे तरफ़ां ई माना उहे इदारा जेके आहिनि उन्हनि जो मतिलबु फ़र्ज़ु बणिजे थो त उहे ॾियनि। पर हिते असां वटि चूंकि अहिड़े क़िस्म जी बदकिस्मती आहे जो तालीम जेको आहे प्राइवेट हथनि में हली वई आहे। असांजो हितां जो ग़रीब वालदेन जेको आहे उहो ॻरियूं ॻरियूं फीसूं अदा नथो करे। पर हीअ जेको स्कूल जंहिं वक़्तु जीअं असां हिन वक़्तु सेरेमनी मल्हाईसीं त हिते जेको आहे उहो मुनासिब फीस आहे ऐं हिते तक़रीबन फ्री ऑफ कास्ट भी ग़रीबनि खे तालीम ॾिनी वेंदी आहे।